नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो, नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो। सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो, सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो। नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो, नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो। सॉन्ग अपलोडर परवेज लगारी, कोट सावत लगारी, मोबाइल नंबर 06383373175। रात खे पुण आहे पंहिंजी कायनात, पिरह जो चेहरो भिनल ॾाढो वणियो, पिरह जो चेहरो भिनल ॾाढो वणियो। सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो, सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो। नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो, नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो। रोशन वाओ ॾखण खुलियल अङण, रात रोशन वाओ ॾखण खुलियल अङण। कोई मुंहुं खोले सुतल ॾाढो वणियो, कोई मुंहुं खोले सुतल ॾाढो वणियो। सूंहं जो ॾाढो वणियो, सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो। नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो, नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो। मुंहिंजे नैणनि खे नज़ारनि खां वधीक। सॉन्ग अपलोडर परवेज लगारी, कोट सावत लगारी, मोबाइल नंबर 06383373175। हुनजे अखिड़ियुनि जो कजल ॾाढो वणियो, हुनजे अखिड़ियुनि जो कजल ॾाढो वणियो। सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो, सूंहं जो रात अमल ॾाढो वणियो। नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो, नीरे पाणीअ में कंवल ॾाढो वणियो। सूंहं जो उज़ा जो सॻोरो ॾींहुं आहे। ही ईदूं तक़रीबन मुंहिंजे ॾाॾे मंठार ख़ान, मुंहिंजे पीउ लुत्फ़ अली ऐं मूं ताईं
असीं हिंदू बिरादरियुनि सां राजपूत बिरादरी, मेघवाड़ बिरादरी, भील बिरादरी उन्हनि खे हिते घुराए ऐं मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें असांजो तक़रीबन ठकुर बिरादरी जेको आहे उन सां असांजो तमामु क्लोज़ वास्तो आहे। माण्हू असांखे हिन रिहाणनि में गॾिजण खां पोइ ईअं केरु कोन सम्झंदो त हीअ ठकुर आहिनि या ख़ासकेली आहिनि। इहो असांजी पुराणी तहज़ीब आहे। तंहिंमें ॾोहट बिरादरी ऐं परमार बिरादरी जंहिंखे वरण चवनि था, उहे जेका आहिनि सो असांजे घरनि में अचण वञण वारा ऐं असीं उन्हनि वटि शादियुनि गमियुनि में 12 बजे अचण वारा आहियूं ऐं असांजो वास्तो ख़ुदा कंदो क़ाइम दाइम रहंदो। हीअ अॼु ईद उल अज़हा जो ॾींहुं जेको सॻिड़ो ॾींहुं आहे। अॼु अयाज़ ख़ान जी औताक ते असीं ख़ासकरी बिरादरी ऐं ठकोर बिरादरी, मेघवाड़ बिरादरी सभु गॾिजी हिते जेको सो हिकिड़ी ख़ुशी ईद जेको ख़ुशी सां मल्हायूं था। हीअ अॼु न पर हिन खां अॻु में लुत्फ़ अली ख़ान ख़ासकरी जेको हिन खां अॻु में 50 साल खां वठी जेको हीउ सिलसिलो हिननि जो जारी आहे ऐं अलाह कंदो इंशाअल्लाह हमेशह लाइ जेको सो हीउ जारी रहंदो। ही जेको असांजूं ईद जेको ईद जूं ख़ुशियूं आहिनि मुस्लिम ऐं हिंदू भाईचारी आहे, हीअ अमन जो खितो आहे। हीअ असांजी जेको औताक आहे, हीअ जेको सो असांजी काफ़ी पीढ़ियुनि खां जेको आहे सो असांजे अबनि ॾाॾनि खां अचे पई। रवायती जेको रिहाण आहे, राजपूती रिहाण आहे, हिन में सभु हिंदू ऐं मुस्लमान जेको आहे सो असां वटि ईद जूं ख़ुशियूं असीं जेको सो गॾिजी मल्हाईंदा आहियूं ऐं हीअ रवायती जेको आहे सो असांजी रिहाण आहे ऐं हीअ जेको आहे सो काफ़ी पीढ़ियुनि खां असांजी क़ाइम दाइम आहे। हमेशह खां वठी असांजो पुराणो माइटनि जो वास्तो आहे। अयाज़ तपेदार सां गॾु औताक ते वेठा आहियूं। हमेशह खां वठी असांजो वास्तो पुराणो आहे माइटनि जो ऐं अलाह साईं कंदो सदाईं क़ाइम दाइम रहंदो। असीं वेठा आहियूं, हू असांजो भाउ आहे, हीअ असांजा भाइटा आहे। हिते ख़ुशी जो ॾींहुं आहे, असीं वेठा आहियूं। पहिरीं सां असांजो वास्तो रहियो आहे। अॼु हिते आज़ाद ख़ान जी औताक खां वेठा आहियूं। कचहरी मिलाए हमेशह मल्हाईंदा आहियूं, हिते ई रहंदा आहियूं। ख़ासकेली हिंदू बिरादरी टोटल हिते रहंदी आहे ऐं रहंदासूं। ॿारनि खे ईद जूं मुबारकूं हुजनि ऐं असां पाड़े में वेठा आहियूं अयाज़ अहमद ख़ासकेली जी औताक ते। सभु गॾिजी ईदूं ऐं ॾियारियूं गॾु कंदा आहियूं, पाण में भाउर वांगुरु रहंदा आहियूं, पाड़े जा आहियूं। महिरबानी। अॼु ईद जो ॾींहुं ख़ुशी जो सॻोरो ॾींहुं आहे असांजो। सॼा भाउ बिरादरी हिते गॾु आहियूं। अयाज़ ख़ान ख़ासकेली जी औताक ते असांजो भाउ आहे। उन सां गॾु राजपूत बिरादरी असांजी तमामु घणी क्लोज़ आहे। असां हर साल इहे ईद मल्हाईंदा आहियूं। हर साल असां इहो ख़ुशियूं गॾिजी पाण में रिहाण कंदा आहियूं। जीअं रिहाणियूं थींदियूं आहिनि ईअं हिन औताक ते रिहाण हर साल ईद जी थींदी आहे। सो अलाह भली कंदो, बहितर कंदो, रंग हयाती रही, ज़िंदगी रही कंदा रहंदासूं। राजपूत असांजा भाउ बिरादर आहिनि, असां सां गॾु हूंदा आहिनि। एतिरो चई आउं पंहिंजी जाइ वठंदुसि। असांजे माइटनि जो वास्तो ऐं असांजो वास्तो बरक़रार आहे ऐं असीं हिन साल वांगुरु हर साल हिन औताक में ईद जे सॻिड़े ॾींहुं रिहाण रस पंहिंजो जेको माइटाणो पुराणियूं रस्मूं आहिनि उहो कंदा आहियूं। हिन साल बि असां अॼु सॻिड़े ॾींहं जो रिहाण कई ऐं ख़ासकेली ठकुर सभु असीं गॾु आहियूं। असांजे मेघवाड़ बिरादरी बि गॾु आहे असां सां रिहाण में। असीं असांजे प्यारे दोस्त भाउ अयाज़ ख़ान जी औताक ते रिहाण करे वेठा आहियूं। ख़ासकेली जी औताक ते ख़ुशी जी रिहाण में राजपूत बिरादरी, मेघवाड़, ख़ासकेली बिरादरी सभु वेठा आहियूं। मुंहिंजे तरफ़ां अवां सभु मुस्लमाननि खे मुबारक हुजे। हीअ अॼु असांखे दावत लुत्फ़ अली ख़ान जी औताक ते आहे। हीअ औताक न आहे, हीअ हिकिड़े क़िस्म जी कोटड़ी आहे। ईद जे ॾींहुं त असीं सभु भेड़ा थियाऊं, गॾु थियाऊं, पर हीअ उहो कोटड़ी आहे जेको 5-10 माण्हू डेली हिननि जी कोटड़ी मां थी पोइ वेंदा आहिनि। जेको आहे त हीअ सदाईं लाइ घराणो घरु आहे ऐं इन्हनि जो सुठे में सुठो हिंदू बिरादरी सां तावन आहे ऐं तालुक़ ठकुरनि सां वधीक रखंदड़ आहिनि। हीअ माण्हू जेको बुनियादी आहिनि, 7 पीढ़ियुनि खां वठी असां सां हिननि जो वास्तो आहे ऐं अॼु ॾींहं ताईं वास्तो हिननि जो क़ाइमु आहे। अलाह कंदो ख़ुशि हूंदा असीं इन औताक ते रिहाणू हर ईद ते कंदासूं। उमेद आहे त असीं गॾु हूंदासूं। रंग सुगड़िया रिहाण रंग होए कारो झर